अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे नौशर फ़िरोज़ का मोहम्मद इकबाल राजपूत जी ख़बर ॾींदा हलूं। सिंध सहाफ़ी इतिहाद वेलफेयर एसोसिएशन ज़िले नौशर फ़िरोज़ जी सॾ ते मीरापुर थाणे आॾो सवें कलमधड़नि जो KTN ऐं कावस जे शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे मुख्य जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ धरणो हयो वियो। धरणे जे सिंध सहाफ़ी इतिहाद जो मरकज़ी चेयरमैन M ज़फ़र तगर, अमजद मेमण, सिंध सहाफ़ी इतिहाद वेलफेयर ऑर्गेनाइजेशन तहलके जो सदर ज़मीर हुसैन लुंड, इकबाल अहमद राजपर, वकास हबीब मुगल, इमरान आराई, मुख्तियार सहतो, इल्ताफ़ चांडियो, सलीम मेमण, काज़ी अयाज़ अली बच्चल हिंगोरो ऐं ॿिया सहाफ़ी अॻुवाण करे रहिया हुआ। 5 कलाक धरणो हयो वियो। उन मौक़े ते सिंध सहाफ़ी इतिहाद जे चेयरमैन M ज़फ़र तगर ख़िताब कंदे चयो त पुलिस इंतज़ामिया क़ातिलनि सां मिलियल आहे, जेका शहीद जे क़त्ल में मुलविस क़ातिलनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम थी करे संदनि जी साथारी बणियल आहे। शहीद अज़ीज़ मेमण जे भाउ हफ़ीज़ुर रहमान मेमण पुट फ़ाइक़ मेमण खे यकीन दहानी करायो त जेसिताईं शहीद जे खून सां इंसाफ़ न थींदो असांजो एहतजाज जारी रहंदो। जेसिताईं शहीद अज़ीज़ मेमण जा क़ातिल गिरफ़्तार न थींदा असांजो एहतजाज जारी रहंदो। 8 महीना गुज़रण जे बावजूद GIT को बि ॿूटो न ॿारियो आहे। मीरापुर सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे वारसनि मथां कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ मुज़म्मत पिणु कयूं था। जे क़ातिल गिरफ़्तार न थिया त असां हर तहलके जे थाणे साम्हूं धरणो हणंदासीं। उन खां पोइ SSP ऑफिस साम्हूं धरणो हयो वेंदो।